अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी, छापो ॿियूं साल 2021 ईस्वी। छपराईंदड़ सिंधी साहतगर, हैदर चौक, गाड़ी खातो, हैदराबाद, सिंध। किस्त टी, बाब ॿियूं, मुग़ल दौर में सिंध जूं हालतूं। सिंध जे तारीख़ में अरगुन, तुरखान ऐं पोइ मुग़ल हाकिमियत खे गॾे मजमूई तरह सां उन खे मुग़ल दौर जो नालो ॾिनो वियो आहे। सन 927 हिजरी 1520 ईस्वीअ में समन जी शिकस्त सां हिते अरगुननि जो दौर शुरू थियो। मुग़लनि जो आख़िरी गवर्नर नवाब सादिक अली ख़ान हो, जंहिंखां ठटे जो कब्ज़ो मियां नूर मोहम्मद सन 1150 हिजरी 1770 ईस्वीअ में हासिलु कयो। इन रीति 2 सदियूं लाॻीतो सिंध जो मुल्क धारियनि जे राज में रहियो। सिंध में कलोड़नि जी तहरीक अज़ीम मुग़ल बादशाहनि जे दौर में शुरू थी ऐं नेठि आख़िरी वॾे मुग़ल बादशाह औरंगज़ेब जे दौर में हुक्मरानीअ तरफ़ विख वधाइण लॻी। ज़रूरी आहे त असुलु उनवान तरफ़ ईंदे असीं कलोड़नि खां अॻु वारियुनि 2 सदियुनि जी सिंध जो मुतालियो करियूं। उन पस मंज़र में कलोड़नि जी जिदोजहद ऐं ख़ुदि संदन हुक्मरानी ऐं हासिलात खे सम्झण में आसानी थींदी। अरगुन दौरे हुकूमत। अरगुननि सिंध में 1520 ईस्वीअ खां करे 1555 ईस्वीअ ताईं हुकूमत कई। हिन ख़ानदान जा 2 हुक्मरान थी गुज़रिया। शाह बेग अरगुन ही इब्तिदा में हरात जे वाली मिर्ज़ा हुसैन बयाकिराए 862 हिजरी खां 911 हिजरी पारां कंधार जो अमीर हो। उन दौर में सिंध में ॼाम निदे जी हुकूमत हुई। कन वापारियुनि जे चुर्च ते शाह बेग सिंध जे सिबी शहर ते हमिलो कयो। उते जे सिंधी गवर्नर बहादुर ख़ान खे शिकस्त आई ऐं शहर ते हरात जे हाकमनि जो कब्ज़ो थी वियो। लेकिन ॼाम जे सिपह सालार दरिया ख़ान सन 895 हिजरी 1485 ईस्वीअ में हिन शहर ते वरी कब्ज़ो कयो ऐं उते जो हाकिम सुल्तान मोहम्मद हिन मोरके में क़तलु थी वियो। मकलीनामा सिफ़ो 177 खां 178। हाशिया असद हसामुद्दीन राशिदी। सुल्तान मोहम्मद शाह बेग अरगुन जो भाउ हो। मीर मासूम लिखियो आहे त अरगुन वरी ॼाम निदे जे दौर में कॾहिं बि सिंध ते हमलावर न थिया। तारीख़ मौसूमी सिफ़ो 113 खां 144 सिंधी छापो। हुसैन मिर्ज़ा 911 हिजरीअ में फ़ौत थियो। ॼाम निदो 914 हिजरीअ में वफ़ात करे वियो। तॾहिं शाह बेग अरगुन कंधार जो आज़ादु हुक्मरान बणिजी वियो। ॼाम निदे खां पोइ ॼाम फ़ैरोज़ सिंध जो हाकिम बणियो। सिंध जूं हालतूं तेज़ीअ सां बिगड़ण लॻियूं। उन दौर में मरकज़ी एशिया में 2 वॾियूं कुवतूं उभरी आयूं। शाह इस्माइल सफ़वी 907 हिजरी 1501 ईस्वी ईरान में मज़बूत सफ़वी बादशाह जो बुनियादु रखियो। प्रोफेसर मकबूल बेग बदख्शानी। तारीख़ ईरान जुल्द दोम सिफ़ो 320। उर्दू मजलिस तरक्की अदब लाहौर 1971 ईस्वी। ॿिए तरफ़ बाबर 918 हिजरी 1512 ईस्वीअ में आख़िरी भेरो उज़्बकन हथां शिकस्त खाई काबुल पहुतो। हिन वरी कॾहिं बि समरकंद या विच एशिया ॾे मुंहुं न कयो। साॻियो किताब सिफ़ो 322 323। शाह इस्माइल ऐं बाबर में उथंदे ई ख़ुशगवार तालुकात क़ाइमु थिया। उन पस मंज़र में शाह बेग अरगुन सख़्तु परेशान थियो। उन दौर में खेसि सिंध जे बिगड़ंदड़ हालतुनि जूं ख़बरूं मिलियूं ऐं पोइ ॼाम फ़ैरोज़ जी माउ मदीना माछाणी कंधार वञी हिन खे सिंध ते हमले जी तरग़ीब ॾिनी, जंहिंजो मुख्य मक़सदु दरिया ख़ान मां जान छॾाइणो हो। हीउ वाक़ियो 922 हिजरी 1516 ईस्वीअ में थी गुज़रियो। तारीख़ ताहिरी सिफ़ो 67 सिंधी छापो 1988 ईस्वी। उन बाद अरगुननि सिंध खे फ़तह करण लाइ इब्तिदाई तजुर्बे तौरु कोट माछी ऐं चांडका परगि॒णे ते हमिलो करे फुरलुट कई। अरगुननि बाग़बान परगि॒णे जे ॻोठ गाहा ते बि हमिलो कयो। हिन हमले में वॾी फुरलुट कई वई ऐं 1000 उठ बि काहिजी विया, जेके राति जो बाग़नि जे नारनि में कमु कंदा हुआ। तारीख़ मौसूमी सिफ़ो 150 खां 152 सिंधी छापो। सन 926 हिजरी 1520 ईस्वी जे बिन आख़िर धारे शाह बेग अरगुन सिंध ते बाक़ाइदा हमिलो कयो। हू सिबी, शाल, फतेहपुर ऐं गंजाबा जो इंतज़ाम रखी ॿिए लश्कर खां अलावा 240 चूंड बहादुर पाण सां वठी सिंध जे बाग़बान इलाइक़े में दाख़िल थियो। टलटीअ में दरिया ख़ान जा पुट मोटण ऐं महमूद मुक़ाबले जे लाइ तयारु हुआ, पर हमलेआवर पासो वठी बाग़बान पहुतो, जिते मक़ामी वॾेरनि हिन जो इस्तक़बाल कयो। साॻियो किताब सिफ़ो 153। लकी जबलनि जो पासो वठी आख़िरकार लश्कर ठटे पहुतो।
समन ऐं अरगुननि में 11 मुहर्रम 927 हिजरी बराबरि 22 डिसंबर 1520 ईस्वीअ ते ज़बरदस्त लड़ाई थी। एक पासे शाह बेग अरगुन हो ऐं ॿिए पासे दरिया ख़ान हो। जाम फ़ैरोज़ हिन मामले में को बि किरदारु अदा न कयो। ॿिन्ही धुरियुनि में ज़बरदस्त लड़ाई लॻी। मीर मासूम जंग बाबति लिखियो आहे त नेठि अमीर शाह बेग फ़तेहमंद थियो। जाम फ़ैरोज़ दरिया टपी भॼी वियो ऐं दरिया ख़ान हिकिड़े तंगर बर्दे कुबताश नाले अरगुन जे हथु चढ़ियो ऐं ॿियनि समन सिपाहियुनि सां गॾु क़तलु थी वियो। मुग़ल 20 मुहर्रम ताईं ठटे जे शहर खे फुरींदा लुटींदा ऐं उन जे रहाकुनि खे ज़लील कंदा रहिया। साॻियो किताब सिफ़ो 154। जॾहिं त हिकिड़ा हीअ बि आहे त अरगुननि पंहिंजी सोभ न ॾिसी सुलह जे बहाने दरिया ख़ान खे घुराए क़ैद कयो ऐं पोइ खेसि क़तलु करे छॾियो। मकलीनामा सिफ़ो 90। इन रीति सिंध ते अरगुन हावी थिया। जाम फ़ैरोज़ दरिया टपी भॼी वियो ऐं पीर पिठे वटि वञी रहियो। अरगुन बराबरि 9 ॾींहं शहर खे फुरींदा लुटींदा साड़ींदा ऐं ॿारींदा रहिया। आख़िरकार फ़ैरोज़ वकीलनि मार्फत माफ़ी घुरी ग़ुलामीअ जो तोको ॻिचीअ में विझणु क़बूलु कयो। ॿिन्ही धुरियुनि में ठाह थियो। लकीअ खां वठी समुंड ताईं वारो इलाइक़ो फ़ैरोज़ जे हवाले थियो। लकीअ जे उतर खां करे सिबीअ वारो मुल्क शाह बेग अरगुन पंहिंजे ज़ाब्ते में रखियो। तारीख़ मौसूमी सिफ़ो 156 सिंधी छापो। उन बाद नओं हाकिम सेवण पहुतो। सेवण जो क़िलो हथु करे उते मीर अली अरगुन, सुल्तान मुकीम बेगलार, कैबक अरगुन ऐं अहमद तुरखान खे मुक़ररु कयाई। बखर जे क़िले ते सुल्तान महमूद खे मुक़ररु कयो वियो। उन विच में सेवण जे सहतनि सोढनि ऐं समन धारियुनि खे क़बूलु न कयो। काज़ी कादर खे चयो वियो त हू खेनि सुलह लाइ आमादा करे, पर उते जो मुहिब वतन आलिम मखदूम बिलाल अरगुननि सां कंहिं बि सुलह लाइ तयारु न हो। मखदूम साहब जो टलटी ऐं बागबान में वॾो असरु हो। दरिया ख़ान जा 3 पुट मियाँ महमूद मोटण ख़ान ऐं जाम सारंग वेड़ लाइ सरगर्म थिया। अरगुननि आख़िर टलटीअ जो घेरो कयो। शाह बेग अरगुन ख़ुदि हमले जी क़यादत कई। मीर फाज़ल कोकलताश लश्कर जी अॻियां हो। अक्सर लश्कर लड़ाई कंदे मारिजी वियो। कुझु समन दरिया में पाण उछलियो ऐं के सेवण हलिया विया। अरगुननि 3 ॾींहं हिते रही टलटी ऐं उते जे रहाकुनि लाइ भरपूर बर्बादी आंदी। मीर मासूम उते जी जंग बाबति लिखे थो त उन ई जंग में सोढनि अजीब लड़ाई कई ऐं मुक़ाबले जे मैदान में ॾाढी मुड़सी ॾेखारी ऐं बीहक करे उन्हनि मां घणा जोधे सोढे जा भाउ रमल सां गॾु कुसी विया। तारीख़ मौसूमी सिफ़ो 157 सिंधी छापो। शाह बेग जेतिरो बि वक़्तु सिंध जो अधु मुल्क जो हाकिम रहियो, समूरो वक़्तु परेशान रहियो। हिक तरफ़ पाण सिंध जे माण्हुनि ऐं मुल्क ते गिरफ़्त मज़बूत करण लाइ हथ पेर हणंदो रहियो ऐं ॿिए तरफ़ खेसि कंधार ऐं बाबर तकलीफ़ दह सूरत हाल में रखंदा आया। टलटीअ जे मोरके खां पोइ पाण शाह ऐं सिबीअ ॾे मोटी वियो। उन वक़्तु गुजरात मां जाम सलाहदीन समन कच्छी ऐं गुजराती लश्कर जी मदद सां ठटे ते हमले लाइ निकितो। हिन वटि 10,000 माण्हू हुआ। उहो इतला शाह बेग खे शाल में ॾिनो वियो। शाह बेग पंहिंजे पुट शाह हसन खे तमामु तकिड़ो फ़ैरोज़ जी मदद लाइ रवानो कयो। पाण बि सुतत सिंधु मोटी आयो। जोण जे ॻोठ में मोरको थियो। हिक पासे जाम फ़ैरोज़ ऐं शाह हसन अरगुन हुआ ऐं ॿिए तरफ़ जाम सलाहुद्दीन हो। हिन वेड़ में जाम सलाहुद्दीन ऐं हिन जो पुटु हैबत ख़ान मारिजी विया। मोरको अरगुननि खटियो। साॻियो किताब सिफ़ो 159। फ़ैरोज़ ठटे पहुतो। शाह बेग शाल मां मोटी बागबान आयो, जिते पुटस बि सुरखरू थी अची निकितो। हिते माछी कबीले सरकशी कई, जन खे तहो ते करे माल मता फुरे लुटे आख़िरकार कोट खे ड्राहे ढेर कयाऊं। साॻियो किताब सिफ़ो 160। कुझु वक़्तु बादशाह बागबान में रहियो। बाद में सेवण पहुतो ऐं ज़रूरी हुकुम ॾेई बखर पहुतो। बखर में मुख़्तलिफ़ कबीला ॾहर धारेजा ऐं मर बग़ावत में मसरूफ़ थी विया। कन खे लालच त कन खे दड़के सां माठ कराइण जो जतन कयो वियो। सुल्तान महमूद ऐं हिन जो वालिद मीर फाज़ल सरकशनि खे चीभाटण में सरगर्म रहिया। काज़ी कादन हर मरहले ते फ़ातिह जो मददगार ऐं सलाहकार आयो। धारेजन हिक मरहले ते किले में घिड़ी महमूद खे पकड़ण जो बि इरादो कयो, मगर राज़ फाश थियण करे नाकाम रहिया। मीर फाज़ल 47 धारे जा सरदार पाण सां वठी आयो। 27 खे मौक़े ते सज़ायाब करायाई। बाक़ी बचलनि जो मामिलो बादशाह जे आॾो पेश कयो वियो। काज़ी कादन जे मशवरे ते उन्हनि खे राति जो क़त्ल करे बखर जे किले खां दरिया में फिटो कयो वियो। उहो बुर्ज
जितां खेनि दरिया में उछलियो वियो, सो पोइ खूनी बुर्ज सॼियो वियो। साॻियो किताब सिफ़ो 161 162। शाह बेग 1 साल लाइ बखर में रहण जो फ़ैसिलो कयो। बखर जे किले जी नई सिर अॾावत जो हुकुम ॾिनई। उन मक़सद लाइ अरोड़ जे क़दीम किले खे बर्बाद कयो वियो ऐं पिणु समन ऐं तुर्कनि जी जायुनि खे ड्राहे उतां पकियूं सिरूं हासिल कयूं वयूं। बखर जे किले जी तामीर ऐं कोट अंदरि पाण लाइ तोड़े पंहिंजनि अमीरनि लाइ जायुनि ठाहिण जो हुकुम ॾिनई। मतिलबु त पूरो 1 साल हिते रही उत्तर सिंध जे इंतज़ाम ते तवजो ॾिनई। इतला मिलिया त मुख़्तलिफ़ बलोच कबीला अरगूननि ख़िलाफ़ बग़ावत पखिड़े रहिया आहिनि। तॾहिं उन्हनि ते हमला करे 42 ॻोठ वीरान करण सां गॾु बेशुमार माण्हुनि खे क़त्ल पिणु करायाई। साॻियो किताब सिफ़ो 165। उन विच में बाबर कंधार ते फ़ौजी दॿाउ जारी रखियो। काबुल अॻु में ई बाबर जो मर्कज़ बणिजी वियो हो। जॾहिं शाह बेग सिंध ते पंहिंजे कब्ज़े खे मुस्तहकम कयो, तॾहिं पाण शवाल 928 हिजरी सेप्टेंबर 1522 ईस्वीअ ते कंधार जो कब्ज़ो बाबर खे ॾिनई। MS सिद्दीकी हिस्ट्री ऑफ द अरगून्स एंड तुर्खान्स ऑफ सिंध ज़मीमू ए सिफ़ो 212 सिंधालाजी साल 1972 ईस्वी। हिक तरफ़ बाबर समरकंद ऐं बुखारा खां वास्तो टोड़े चुको हो ऐं ॿिए तरफ़ शाह बेग कंधार ऐं काबुल खां हमेशह लाइ दस्तबरदार थी वियो। उन बाद अरगुननि गुजरात जे फतेह जो इरादो कयो। सिंध जो फातिह लश्कर वठी चांडके पहुतो त मीर फाज़िल बीमार थी पियो। खेसि बखर वञण जी इजाज़त मिली। अञा चांडके में हुआ त मीर फाज़िल जे मौत जो इतला आयो। शाह बेग वापसि बखर वरियो ऐं सुल्तान महमूद सां उज़र खाई करे लश्कर वठी गुजरात जे फतेह जो पको इरादो करे निकिता। मीर फाज़िल सुल्तान महमूद जो वालिद हो। उन विच में पकी ख़बर मिली त बाबर हिंदुस्तान जी हदुनि में दाख़िल थी चुको आहे ऐं खेसि मुल्क फतेह करे हमेशह लाइ हिते रहण जो इरादो आहे। ही ख़बर ॿुधी शाह बेग हाज़िरीन मजलिस खे चयो त बाबर अॻे पोइ सिंध जो मुल्क असां खां या असांजे औलाद खां खसे वठंदो। उन लाइ ज़रूरी आहे त असीं कंहिं ॿिए मुल्क ॾे भॼूं। हिन सूरत हाल हिन खे एतिरो त परेशान कयो जो पाण अगमकोट जे क़रीब हो जो 22 शोबान 930 हिजरी 26 जून 1524 ईस्वीअ ते फ़ौत थी वियो। मीर मासूम 22 शोबान 928 हिजरी लिखियो आहे। सिफ़ो 167 सिंधी तर्जुमो। डॉक्टर दाऊद पोटे 22 शोबान 930 हिजरी लिखियो आहे। हाशिया मासूमी सिफ़ो 375। सिद्दीकी पिणु डिघे बहस खां पोइ डॉक्टर दाऊद पोटे वारी तारीख़ ॾिनी आहे। सिफ़ो 234 ज़मीमू एफ। हिन जो लाश बखर मोकिलियो वियो ऐं 3 साल पोइ खणी वञी हमेशह लाइ मके शरीफ़ में दफ़न कयाऊं। शाह हसन अरगून मिर्ज़ा शाह हसन अरगून पहिरीं शवाल 930 हिजरी 3 अगस्त 1524 ईस्वीअ ते नसरपुर में नओं हुक्मरान बणियो। उनजो मतिलबु त वालिद जो लाश बखर मोकिले पाण अगमकोट मां मंज़िल खणी अची नसरपुर पहुतो। तारीख़ मौसूमी सिफ़ो 182 सिंधी। उहो ईद जो ॾींहुं हो। अमीरनि ऐं सलाहकारनि गुजरात बजाए ठटे ते हमले जी सलाह ॾिनी। हिन खे ॿुधायो वियो त जाम फ़ैरोज़ शाह बेग जे मौत जो ॿुधी ख़ुशीअ विचां जश्न मल्हाया आहिनि। हीअ ख़बर ठटे पहुती त जाम फ़ैरोज़ एलची मोकिले गुनाहनि जी माफ़ी घुरी ऐं वफ़ादारीअ जो वाइदो कयो। लेकिन उहे सभु उज़र रद्द करे अरगुननि ठटे ते काह कई। फ़ैरोज़ शहर छॾे भॼी वियो। अलबत्ता हिन जी नाठी शेख इब्राहिम ऐं माणिक वज़ीर कुझु देरि लाइ दरिया में अरगुननि जो मुक़ाबिलो कयो। उन्हनि खे नास करे अरगुननि अॻिते वधी शहर ते कब्ज़ो कयो। तारीख़ मौसूमी सिफ़ो 183 सिंधी। इन रीति ठटे समेत सॼी सिंध ते पहिरियों भेरो अरगुननि मुकमिल कब्ज़ो कयो। जाम फ़ैरोज़ नाउमीद थी कच्छ ॾे हलियो वियो। जाम फ़ैरोज़ कच्छ ऐं गुजरात जी मदद सां 50,000 माण्हू सवार ऐं पैदा गॾु करे बदीन तरफ़ चाचक ऐं राहमू ॻोठ जंग लाइ ज़ाहिर थियो। हीअ ख़बर ठटे पहुती त अरगुननि में थरथलो मची वियो। शहर जो बंदोबस्त रखी अरगुन फ़ैरोज़ खे मुंहुं ॾियण लाइ निकिता। ख़ूब दंगल थियो। सुबुह खां शाम ताईं जंग हली 20,000 माण्हू कम आया। फ़ैरोज़ नाकाम थी गुजरात हलियो वियो जिते मौत ताईं रहियो ऐं वरी सिंध तरफ़ मुंहुं न कयाई। साॻियो किताब सिफ़ो 183 184। फ़ैरोज़ाबाद में गुजरात हलियो वियो जिते सुल्तान बहादुर शाह खे पंहिंजी धीउ निकाह करे ॾिनाई। 942 हिजरी 1535 ईस्वीअ में जॾहिं ठटे ते हमले जी तयारी करे रहियो हो तॾहिं हुमायूं ऐं बहादुर शाह में जंग थी। हिन जंग हलंदे फ़ैरोज़ खे मुग़ल लश्कर हथु कयो ऐं क़त्ल करे छॾियो। इन रीति आख़िरी जाम सुल्तान जो ख़ात्मो थियो।
क्रोनोलॉजिकल डिक्शनरी ऑफ सिंध सिफ़ो 393। उनखां पोइ शाह हसन लाड़ मुल्क जी ख़ातिरी करे उत्तर ॾे रवानो थियो। सेवण, हाला, दरबेलो, बबरलो ऐं आख़िरकार बखर पहुतो। हिननि शहर मां लंघंदे या हिते रहंदे मुख़्तलिफ़ अमीरनि ते महिरबानियूं कयूं ऐं जुदा जुदा मुक़ररियूं कयाऊं। मिर्ज़ा शाह हसन अरगून जो राज बि पंहिंजे वालिद वांगुरु मुकमिल फ़ौजी राज हो। बखर पहुची हिन मुफ़सिल प्रोग्राम तयारु कयो। बाग़ी कबीला ऐं क़ौमूं तोड़े वाहण ऐं शहर ताराज करण जो नक्शो ठाहियो वियो। वफ़ादारी न कंदड़ हर माण्हूअ खे निशानो बनाइण ऐं नाबूद करण जो पको इरादो कयो वियो। उन रस में मुल्तान खे बि शामिलु कयो वियो। MH पंवर हिन जे फ़ौजी कारवायुनि जो मुकमिल नक्शो ॾिनो आहे। सिफ़ो 369 क्रोनोलॉजिकल डिक्शनरी ऑफ सिंध छपियल सिंधालाजी साल 1983 ईस्वी। शाह हसन जी फ़ौज ऑपरेशन जो मुख़्तसिर ज़िक्र कजे थो। शाह हसन बखर में हो त हिन खे माथिले में मुख़ालिफ़ कबीलनि जे सरगर्मियुनि जो इतला मिलियो। ॾहर, माछी, महर ऐं के बलोच कबीला लश्कर गॾु करे रहिया हुआ। मीरपुर माथेलो, उबावड़ो, भट्टीवाण, भुट्टावाण ऐं सेवराय में दंगल थिया, जिन में शाह हसन ख़ुदि बि शरीक थियो ऐं चूंड अमीरनि खे बि शरीक कयाई। हिननि मोहरकनि में सुल्तान महमूद जा ॿ भाइर कमु अची विया। सेवराय जे महरनि सां मुक़ाबले में बाबा अहमद सख़्तु ज़ख़्मी थी मरी वियो। हिन जो ॿियो भाउ मीर अब्दुल फ़ताह बि कतब आयो। भुट्टावाण उत्तर में सिंध जी सरहद मुक़ररु थी। शाह हसन बखर पहुतो ऐं जल्द पोइ सिबीअ तरफ़ पेशकदमी कयाई। उते जो इंतज़ाम ठीकु करे वापसीअ में रिंदनि ऐं भुगटियुनि ते हमला करे खेनि शिकस्तूं ॾेई उन्हनि जा सरदार क़ैद करे बखर खणी आयो। बाद में वफ़ादारीअ जे वादे ते उन्हनि खे छॾियाई। MH सिद्दीकी हवालो मथे ॾिनल सिफ़ो 51 ऐं हाशियो नंबर 1। ही सभु वाक़िया 931 हिजरी 1524 ईस्वी ऐं 1525 ईस्वीअ में थी गुज़रिया। बखर मोटण खां पोइ मुख्य अमीरनि जी मीटिंग करे खेनि मुल्तान जे फ़तेह लाइ फ़ौजी तयारीअ जो हुकुम ॾिनाई। खेनि हुकुम ॾिनो वियो त ही मुहिम 2 सालनि जी थी सघे थी। हिन दौर में बाबर आख़िरी भेरो हिंदुस्तान ते भरपूर हमिलो कयो। रजब 932 हिजरी अप्रैल 1526 ईस्वीअ में पानीपत जे मैदान में इब्राहिम लोधी ऐं बाबर जो दंगल थियो। बाबर वटि 12,000 फ़ौजी हुआ ऐं लोधियुनि वटि 1 लख फ़ौजी हुआ। मोहरके हलंदे इब्राहिम खे मैदान छॾण जो मशवरो ॾिनो वियो, पर हिन न मञियो। आख़िरकार इब्राहिम मैदान जंग ते विढ़ंदे मारिजी वियो। हिन जंग में 20,000 इंसान कतब आया। मुग़लनि खे फुरलुट में घणो माल मिलियो। 24 अप्रैल ते बाबर दिल्ली पहुतो। 27 अप्रैल ते हिन जे नाले में ख़ुतबो पढ़ियो वियो। बाद में हुमायूं खे आगरे जे कब्ज़े लाइ मोकिलियो वियो। शेख अब्दुल रशीद अशार्ट हिस्ट्री ऑफ पाकिस्तान बुक 3 द मुग़ल अम्पायर्स सिफ़ो 2022 कराची यूनिवर्सिटी साल 1967 ईस्वी। इन रीति हिंदुस्तान में तैमूरी दौर जो आगाज़ थियो। बरे सग़ीर में मक़ामी बादशाहनि जी पुॼाणी सिंध में अरगूननि जे अचणु 927 हिजरी 1520 ईस्वीअ सां शुरू थी। बाबर जो कब्ज़ो हिन ॾस में वधीक मददगार थियो। मिर्ज़ा शाह हसन अॻु में ई मुल्तान जे फ़तेह जी तयारी करे चुको हो। बाबर जे कामयाबी जी ख़बर ॿुधी पाण एलची मोकिले मुबारकबाद मोकिलियाई ऐं पिणु पंहिंजे वफ़ादारीअ जी ख़ातिरी ॾिनाई। तारीख़ मौसूमी सिफ़ो 127 सिंधी तर्जुमो। मिटनि माइटनि जो सिलसिलो बि नओं कयो वियो। हाणे अरगूननि मुल्तान तरफ़ मार्च शुरू कयो। सेवराय जे किले खे वाट में फुरलुट जो निशानो बणायो वियो। हर चुरंदड़ पुरंदड़ इंसान खे क़त्ल कयो वियो। सुल्तान महमूद 1 ॾींहं जे वेड़ में 30 माण्हू क़त्ल कया। उन बाद मोह जे किले ॾे तवजो कयो वियो। हिते जाम जीवण ॾहर खे परेशान करे संदसि भेण जो रिश्तो सुल्तान महमूद खे ॾिनाऊं। हर हीले बहाने सां ॾहर खे मती करण जी कोशिशि कई वई। हितां उच ते हमिलो कयो वियो, जिते लांगा शहज़ादनि ऐं बलोचनि खे ललकारियो। सख़्तु लड़ाई लॻी। मिर्ज़ा हर मुख़ालिफ़ खे कुहण जो हुकुम जारी कयो। उच जे किले ते ज़बरदस्त लड़ाई थी। अरगूननि हावी थी हुकुम मूजिबि हर माण्हूअ खे क़त्ल कयो। आख़िर उच अची मशाहिरनि विच में पई। शहर जी अवाम लाइ अमन घुरी जा क़बूल थी। बादशाह उच जे किले ऐं जायुनि ढाइण जो हुकुम ॾिनो। जायुनि जो ख़ूबसूरत काठ बखर धिकियो वियो। तारीख़ मौसूमी हवालो मथे ॾिनल सिफ़ो 193 194। मुल्तान में सुल्तान महमूद लांगा जो दौरो हो।
खेसि मिर्ज़ा शाह हसन जी मुल्तान तरफ़ पेशकदमीअ जी रिपोर्ट मिली त हिन मुख़्तलिफ़ क़बीलनि जतनि, रिंदनि, दोदायनि, कोरायनि, चांडियनि ऐं पिणु ॿियनि क़बीलनि खे लड़ाईअ वास्ते तयारीअ जो हुकुम ॾिनो। ॿिन्ही धुरियुनि घारेवाह ते गॾु थी 1 महीने में वेड़ जो सामान गॾु कयो। उन विच में सुल्तान महमूद पंहिंजे नाठी शेख शुजा बुखारीअ हथां ज़हर मिलण करे फ़ौत थी वियो। हिन मौक़े ते सुल्तान महमूद जी वालदा अक़ुलमंदी ॾेखारी शहज़ादे हुसैन खे नओं हाकिम मुक़ररु करायो ऐं मखदूमज़ादे शेख बहाउद्दीन जे हथां शाह हसन सां मुआहिदो करायो। तय थियो त आईंदह बखर ऐं मुल्तान जी हद घारोवाह थींदी। मखदूम साहब खे नज़र न्याज़ ॾेई अरगुन उच जे किले ॾे मोटी आया। साॻियो किताब सिफ़ो 194 195। उच जे किले खे नए सिर अॾण जो हुकुम ॾिनाऊं। एतिरे में सुल्तान महमूद जी हिकु मुलाज़िम दिलावर किले जे फ़तह करण जी तरग़ीब ॾेखारी, जिते गाज़ी ख़ान हाकिम हो ऐं हिन किले में ॾोकड़, पैसो ऐं अनाज जाम पियल हो। गाज़ी ख़ान अरगुन हाकिम जे हुकुम ते ध्यानु न ॾिनो। इन रीति दिलावर ते हमिलो कयो वियो। ॿिन्ही धुरियुनि में ज़बरदस्त जंग थी। आख़िरकार अरगुननि हावी थी ख़ूब फुरलुट ऐं क़त्लाम करायो। सोन, ॾोकड़, पैसो ऐं अनाज हथ करे तक़सीम कयाऊं। बादशाह बखर पची शादमाना कया। साॻियो किताब सिफ़ो 196 197। सन 932 हिजरी 1526 ईस्वीअ जे आख़िर में लंगर ख़ान बखर पहुची मुल्तान जो हाल अहवाल ॾिनो, जिते शहज़ादे हुसैन लांघा जी हुकूमत हुई। मिर्ज़ा खे ॿुधायो वियो त हुसैन नंढी उमिरि हुजण सबबि अमीरनि ऐं औरतुनि जे हथनि में खेॾी रहियो आहे ऐं उते हुकूमत नाले का बि शइ वजूद नथी रखे। मिर्ज़ा मुल्तान तरफ़ मार्च जो हुकुम ॾिनो। हुसैन लांघा मुल्तान जी शेख इस्माइल कुरैशीअ खे सुलह लाइ मोकिलियो, पर अरगुननि ठाह क़बूल न कयो। हुसैन लांघा वरी बि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सुलह लाइ कोशिशि कई, पर खेसि कामयाबी न थी। अरगुननि मुल्तान जे किले जो घेरो कयो। हीउ मुआसिरो 1 साल ताईं जारी रहियो। उन सबबि मुल्तान वासियुनि जी हालति ॾाढी ख़राब थी। माण्हू बुख मरण लॻा। बचियल अनाज मां रिब ऐं शोरो ठाहे इस्तेमालु करणु लॻा। कुते ॿिली जे गोश्त खे छेले जे गोश्त वांगुरु खाइणु शुरू कयाऊं। 1 साल जे मुआसिरे खां पोइ अरगुननि 11 रबियुल सानी 933 हिजरी 15 जनवरी 1527 ईस्वीअ ते लोहे दरवाज़ो टोड़े किले में दाख़िल थी फुरलुट ऐं क़त्लाम शुरू कयो। 12 ॾींहं इहा हालत रही। 7 सालनि खां 70 सालनि जी उमिरि जे हर मर्द खे गिरफ़्तार कयो वियो। जन माण्हुनि मुख़्तलिफ़ दरगाहुनि में पनाह वरिती, उन्हनि खे ॻोल्हे क़त्लु कयो वियो। नेठि शाह हसन जी कावड़ ढरी थी। सुल्तान महमूद लांघा जो पुटु हसन ऐं धीअ मिस्किन तुरखान जे हवाले कया विया। छोकिरीअ सां मिस्किन खान जो निकाह थियो। तारीख़ मौसूमी सिफ़ो 197 खां 201। शाह हसन लंगर ख़ान दोस्त मीर ख्वार ऐं ख्वाजा शमसुद्दीन खे मुल्तान जो इंतज़ाम ॾेई बखर हलियो आयो। 1 साल बाद लंगर ख़ान वञी बाबर जी दरबार में पहुतो। शाह हसन मुल्तान जो इलाइक़ो बाबर खे पेश कयो। बाबर इब्तिदा में मिर्ज़ा अस्करीअ खे मुल्तान जो हाकिम बनायो, मगर सुतद फ़ैसिलो वापसि वठी वरी बि लंगर ख़ान खे आर्ज़ी तौर उते जो हाकिम बनायो। कुझु वक़्तु पोइ बादशाह पंहिंजे पुटु मिर्ज़ा कामरान खे मुल्तान जो गवर्नर मुक़ररु कयो। बाबर जे मुए खां पोइ हिन 938 हिजरी 1531 ईस्वीअ में काबुल कंधार सां गॾु पंजाब ऐं मुल्तान जो इंतज़ाम संभालियो। हुमायूं बाबर जे फ़ैसिले खे बरक़रार रखियो। एम सिद्दीकी ज़मीमूं 1। बाबर 26 डिसंबर 1530 ईस्वीअ ते वफ़ात कई। इब्तिदा में हिन खे आगरे में दफ़न कयो वियो ऐं पोइ हिन जी ख़्वाहिश मूजिबि काबुल में खेसि हमेशह लाइ दफ़न कयो वियो। शेख अब्दुल रशीद अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ पाकिस्तान बुक 3 सिफ़ो 24। उन बाद दिल्लीअ जे तख़्त ते हुमायूं बराजमा थियो। जीअं मथे ज़िक्र थियो त शाह हसन मुल्तान जी कीस ऐं कोस खां पोइ बखर पहुतो त ठठे मां राय खंघार जे हमले बाबति रिपोर्ट पहुती। राय जी सिफ़ारत खे थुॾे अरगुन जंग लाइ कच्छ जे हदुनि में टपी विया। चंद कलाकनि जे जंग में कच्छनि खे शिकस्त आई ऐं अरगुन हावी थिया। अरगुन बेशुमार क़त्ल खां पोइ मुख़्तलिफ़ ॻोठनि में काहे पिया। उठ, ढोर, ढगा, घोड़ा ऐं ॿियो चौपायो माल हथ करे ठठे मोटिया। तारीख़ मौसूमी सिफ़ो 201 203। पवन साहब जो रायो आहे त हीअ जंग 1527 ईस्वीअ में थी गुज़री। कच्छी गोरीला जंग विढ़िया ऐं अरगुननि खे सवाइ फुरलट जे ॿियो कुझु बि हासिलु न थियो। एम एच पंवर
सिंध कच्छ रिलेशन्स सिफ़ो 13, सिंध आर्काइज़ कराची 1980 ईस्वी। हुमायूं 942 हिजरी 1535 ईस्वी में गुजरात पहुतो। तॾहिं मिर्ज़ा शाह हसन लाइ फ़रमान पहुतो त हू हिकदमि मदद लाइ गुजरात पहुचे। मिर्ज़ा गुजरात जे पटण शहर पहुची गुजरातियुनि खे घणो ड्रेजारियो, फुरियो ऐं खून ख़राबो कयो। लुट जे माल मां ढव खणी कयाऊं। आख़िरकार अमीरनि जी सलाह बीठी त हुमायूं ॾे पैगाम मोकिलिजे त ठटे ऐं बखर में फ़सादनि जूं ख़बरूं अची रहियूं आहिनि, उन सबबि ओॾे वञणु ज़रूरी आहे। इन रीति वफ़ादारीअ जो यकीन ॾियारे पाण पंहिंजे मुल्क ॾे मोटी हलो। असांजी आफ़ियत उन में आहे त बादशाह खे पाण ॾेखारण बग़ैर ठटे ॾे वापसि थिजे। उहो वाक़ियो 943 हिजरीअ जी शुरूआति 1536 ईस्वीअ में थी गुज़रियो। M.H. सिद्दीकी हिस्ट्री ऑफ द अरगुन्स एंड तुर्खान्स ऑफ सिंध सिफ़ो 72 खां 76। मीर मासूम जे सिंधी तर्जुमे में वापसीअ जो साल 945 हिजरी आहे, जो ग़लति आहे, सिफ़ो 206। मुहर्रम 947 हिजरी मई 1540 ईस्वीअ में हुमायूं शेरशाह खां शिकस्त खाधी ऐं हिन जो लश्कर मैदान जंग छॾे वठी भॻो। जमादुल सानी 947 हिजरी अक्टूबर 1540 ईस्वीअ में हुमायूं ऐं हिन जा भाइर लाहौर में हुआ। तॾहिं शेरशाह बि संदन पीछो कयो। मुग़लनि जी फ़ौज में विढ़ण जी हिमत न हुई ऐं न वरी हिन मुसीबत जे वक़्तु भाइर इतिहाद करण लाइ तयारु हुआ। आख़िरकार रजब 947 हिजरी नवंबर 1540 ईस्वीअ ते हुमायूं सिंध ॾे अचण जो फ़ैसिलो कयो। शाह हसन अरगुन खे इहा ख़बर पहुती त हिन इब्तिदा में उच खां बखर ऐं पोइ सेवण ताईं दरिया जे ॿिन्ही तरफ़नि वीरानी करण जो हुकुम ॾिनो। ॻोठ, शहर ऐं आबादियूं सभु वीरान कया विया। बबरलोह जो चार बाग निहायत ख़ूबसूरत हो, उनखे बि बर्बादु कयो वियो। इन रीति हुमायूं लाइ का बि सुठी जाइ न छॾी वई जिते हू आराम सां रही सघे। अरगुननि हर तरह सां हुमायूं खे परेशान कयो। इंतिज़ामिया जे हर अमलदार खे अदम तावण लाइ हुकुम जारी कया विया। उच, बखर, रोहिड़ी, दरबेलो, सेवण ऐं पाट हुमायूं दर बदर रुलंदो भटकंदो रहियो। उन हालत में भाइर त छॾे विया, मगर सिपाही बि हिकु हिकु थी छॾींदा विया। उन दौर में पाट में अली अकबर जामिया जी धीउ हमीदा बानू बेगम सां हिन जो निकाह थियो। M.H. सिद्दीकी सफ़ो 76 खां 85। शादी इब्तिदाए जमादुल अवल 948 हिजरी सेप्टेम्बर 1541 ईस्वीअ में थी। गुलबदन बेगम हुमायूं नामा सिफ़ो 151 अंग्रेज़ी हिसो अज़ A.S. बेवरेज लाहौर। हिन खां पोइ हुमायूं उच खां थींदो बेकानेर ऐं जैसलमेर जे रस्ते खां 10 जमादुल अवल 949 हिजरी 22 अगस्त 1542 ईस्वी ते उमरकोट पहुतो। राणी बीर साल हिन जी आज्ञा कई ऐं बादशाही हरम लाइ किले जो विच ख़ाली करे ॾिनो, जिते शहज़ादे जलालुद्दीन मोहम्मद अकबर 5 रजब 949 हिजरी 15 अक्टूबर 1542 ईस्वीअ ते हमीदा जे पेट मां जनम वरितो। रायचंद हरिजन तारीख़ रेगिस्तान भाङो पहिरियों सिफ़ो 126 सिंधी अदबी बोर्ड 1977 ईस्वी। सिंध में हुमायूं जी गश्त बाबति मीर मासूम जो अहवालु दिलचस्प आहे। हुमायूं जी भेण गुलबदन जो लिखियलु मज़कूर बि नैन हक़ीक़तुनि ते रोशनी विझे थो। बादशाही लश्कर ऐं शाह हसन जी फ़ौज जे विच में जूण वटि चक्रियूं लॻंदियूं रहियूं। मुहर्रम 950 हिजरी बाबर अप्रैल 1543 ईस्वीअ में बेरम ख़ान गुजरात जे रस्ते सिंध में दाख़िल थियो। हुमायूं सां मुलाक़ात करे सुलह जूं ॻाल्हियूं हलायाईं। आख़िरकार 7 रबीउल सानी 950 हिजरी 15 जुलाई 1543 ईस्वीअ ते हुमायूं जूण खां पुल टपियो ऐं 9 तारीख़ लश्कर वठी कंधार रवानो थी वियो। मीर मासूम तारीख़ मासूमी सिंधी छापो सिफ़ो 221। लॻभॻि 3 साल हुमायूं सिंध में रहियो। सिंधी अवाम तोड़े हाकमनि खे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो। सिंध जे मुश्किलातुनि जो उहो हिकु मुनफ़रिद बाब आहे। हुमायूं जी रुख़सत थियण खां पोइ 2 मुख्य वाक़िया थिया। मुल्तान जी भटकंदड़ शहज़ादे बख्शू लांघा बखर ते हमले जी तयारी कई, मगर खेसि नाकामी ॾिसणी पई। मिर्ज़ा कामरान मुख़्तलिफ़ अमीरनि जी मार्फत मिर्ज़ा शाह हसन जी न्याणीअ सां निकाह जी ख़्वाहिश कई, जा क़बूल थी। शादी पाट में थी गुज़री। साॻियो किताब सिफ़ो 322 223।
मिर्ज़ा शाह हसन जी सॼी ज़िंदगी विढ़ंदे, मारींदे, क़त्ल कंदे ऐं फुलुट कंदे गुज़री, लेकिन हयातीअ जा आख़िरी 3 वर 960 हिजरी 1552 ईस्वीअ खां फ़ालिज जे बीमारीअ में रहियो ऐं उन रीति हिन हिकु क़ैदीअ वारी ज़िंदगी बसर कई। तबीबनि जी हिदायत मूजिबि घणो वक़्तु ॿेड़ी में रहंदो हो। हीअ हालत ॾिसी अरगुननि ऐं तुर्खाननि बग़ावत शुरू कई। मिर्ज़ा खे पुटु न हो जो हिन जो जाइनशीन बणिजे। हिन वक़्तु सवाल सिंध जे वारिसनि जो हो। उन पस मंज़र में मिर्ज़ा मक़ामी माण्हुनि ॾे निहारियो। ठटे ते अरबी गांव मुक़ररु थियो। हिन क़दम वेतर मामले खे मुझाए छॾियो। तुर्खान अमीर पाण में विढ़ंदा रहिया ऐं हिक ॿिए जो खून वहाईंदा रहिया। अरबी गाहो बि मारिजी वियो। शेख अब्दुल वहाब पुरानी ऐं कनि ॿियनि विच में पई ठाह करायो। मतिलबु हो त मिर्ज़ा जे मोए खां पोइ सिंध जा 2 हिसा थींदा। बखर ते सुल्तान महमूद ऐं ठटे ते ईसा तुर्खान हुकूमत कंदा। उहो मुफ़सिल अहवाल मीर मासूम ॾिनो आहे, सिफ़ो 225 खां 236। ज़ाहिर में त मिर्ज़ा फ़ालिज जो मरीज़ हो, पर तुर्क अमीर ऐं शाह सैदी अली रईस जो ख़्यालु आहे त हिन जो मौत पंहिंजी ज़ाल मां बेगम मथां ज़हर ॾियणु सबबु थियो हो। रईस मिर्ज़ा जी तकलीफ़ दे हालतुनि जो अखियुनि ॾिठो शाहिद आहे। सैयद हसामुद्दीन राशिदी रईस जो सिंध हिंद बाबति अहवाल हिन जे सफ़रनामे मरातुल ममालिक तां तर्जुमो कयो आहे। सिफ़ो 367 खां 408 ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं। सेवण जे इलाइक़े अली पोटरा वटि शाह हसन अरगुन सफ़र दौरान 9 जमादुल अवल 962 हिजरी 1 अप्रैल 1555 ईस्वी सूमर जे ॾींहुं वफ़ात करे वियो। सिफ़ो 398 399 ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं 1981 ईस्वी। संदसि उमिरि 66 साल थी। हिन लॻभॻि 30 साल सिंध ते हुकूमत कई, जा यकीनन ज़ुल्म ऐं वहशत सबबि तारीख़ जे सिफ़नि में कारो दाग़ आहे। इब्तिदा में हिन जो लाश ठटे में ऐं पोइ मके शरीफ़ मोकिलियो वियो, जिते खेसि पिणस शाह बेग जे पहलूअ में पूरियो वियो।